बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में मूंखे भली कार चवां थो। अॼु जा जेके पैनलिस्ट आहिनि नाज़रीन उन्हनि जो तारुफ़ सभ खां पहिरियां असां कराईंदो हलां। सीनियर तज्ज़िया निगार आहिनि नसीर मेमून साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, जगदीश आहूजा साहब, अमर सिंधु साहिबा ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब असांखे अॼु के प्रोग्राम में जॉइन करे रहिया आहिनि। टॉपिक जेको आहे अॼु जो उहो बि अवां सां डिस्कस कंदो हलां। सिंध जो केस आहे मकानी निज़ाम जे हवाले सां। मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो जेको आहे उहो 26 तारीख़ खां शुरू थी रहियो आहे, पर उन खां पहिरियां ई मुतहदा पाकिस्तान ऐं पीपल्स पार्टी विच में जेको मुआहिदो थियो हुयो उन मुआहिदे तहत ॻाल्हियूं जेके आहिनि उहे अॻिते वधी रहियूं आहिनि। मुतहदा पाकिस्तान जे वफ़द अॼु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात कई ऐं चार्टर ऑफ डिमांड जेको आहे बाज़ाब्ता उहो वॾे वज़ीर खे ॾिनो, जेको खणी करे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बिलावल हाउस में पार्टी क़यादत खे आगाह कयो आहे। ऐं इम्कान इहो आहे त अॼु हिकु भेरो ॿीहर मुतहदा पाकिस्तान ऐं पीपल्स पार्टी विच में अहम मुलाक़ात जेका इन हिसाब सां उहा बि थींदी। मुतहदा पाकिस्तान सिंध काबीना में वज़ारतूं घुरियूं आहिनि, कराची जी मेयरशिप घुरी वरिती आहे, तरक़ियाती स्कीम्स ऐं नौकरियुनि में कोटा सूधो ॿियनि मुतालबनि जी फ़हरिस्त जेका आहे उहा सिंध हुकूमत हवाले कई आहे, जेका पीपल्स पार्टी जी क़यादत वटि हिन वक़्तु मौजूदु आहे। सवाल इहो पैदा थिए थो त मुतहदा जा जेके मुतालबा आहिनि ख़ासि तौर ते मकानी निज़ाम में तरमीम जे हवाले सां, ऐं उहा तरमीम इहा आहे त कराचीअ में जेको मेयर हुजे हैदराबाद में उनखे वधीक बाख़्तियार बणायो वञे, छाकाणि त इहे मेट्रोपॉलिटन सिटीज़ आहिनि। कराची ख़ासि तौर ते उते इदारा जेके आहिनि KDA जी सूरत में, LDA जी सूरत में, मली डेवलपमेंट अथॉरिटी जी सूरत में उहे आहिनि। तंहिंजे करे उते जेको स्टेक आहे उहो मुतहदा खे वधीक मिले ऐं जेको मेयर हुजे उनखे वधीक पावरफुल बणायो वञे। इन मजमूई सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मकानी निज़ाम छो ज़रूरी आहे, छाजे करे ज़रूरी आहे, जेकर इन जी इम्पोर्टेंस एतिरी आहे त पोइ चूंडियल हुकूमतूं मकानी निज़ाम जे चूंडुनि जे हवाले सां लवाईंदियूं छो आहिनि, उनखां भॼंदियूं छो आहिनि। नसीर मेमन साहब वेलकम चवां पियो अव्हांखे प्रोग्राम में। अव्हां खां शुरूआत कयां थो, थोरो सम्झाइजो त मकानी निज़ाम छाजे करे ज़रूरी आहे, छो ज़रूरी आहे, जेकॾहिं इम्पोर्टेंस इन जी ओतिरी आहे त पोइ चूंडियल हुकूमतूं मकानी निज़ाम खां लवाईंदियूं छो आहिनि, भॼंदियूं छो आहिनि? महताब सची ॻाल्हि इहा आहे त डेमोक्रेसी जो जेकर का पिलर आहे उहो थंभ आहे जिते डेमोक्रेसी जी इमारत बीह सघे थी, तो आहे मकानी निज़ाम। दुनिया में का बि कामयाब जमहूरियत, कामयाब पार्लियामेंटी सिस्टम तव्हांखे किथे अहिड़ो न मिलंदो जंहिंमें मकानी निज़ाम गैर फ़ाल हुजे। असां वटि डिलेमा इहो आहे त रुॻो चूंडियल हुकूमतूं बि न, पर जिन डिक्टेटर लाइ चयो वेंदो त उहे अची मकानी निज़ाम खे ठाहींदियूं न, उन बि मकानी निज़ाम जे नाले ते डायरेक्ट इक़्तिदार ते कब्ज़े लाइ उनखे ॾाढे तौरु इस्तेमालु कयो। अयूब खान बेसिक डेमोक्रेसी ठाहियूं, मुशर्रफ जेको नाज़मी निज़ाम ठाहियो डायरेक्ट कंट्रोल हो जंहिंमें प्रोविंसिस खे बाईपास कयो हुई। ईअं ई ज़ालक पंहिंजे पाण खे सदर कराइण लाइ लोकल गवर्नमेंट जे मथां सवारी कई हुई, तो आमिरनि उनखे पंहिंजे मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो। डेमोक्रेटिक गवर्नमेंट जो डिलेमा इहो आहे त उहे वफ़ाक़ खां त पंहिंजा हक़ घुरनि थियूं त सूबनि खे हक़ ॾियो ऐं इख़्तियार ॾियो ऐं वसीला ॾियो। हक़, वसीला ऐं इख़्तियार इहे सूबनि खां सूबा घुरनि था वफ़ाक़ खां, पर जॾहिं सूबनि वटि पहुचनि था त उहे हेठि ॾियण लाइ तयारु कोन्हनि। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त फिलॉसफी जेका डेमोक्रेसी जी आहे उन मुताबिक़ मकानी इदारनि खे मज़बूत करण खां सवाइ डेमोक्रेसी पेरनि ते न बीह सघंदी। हाणे अचूं था हिन पासे ते त उहो निज़ाम हुजे छा, उनजी शिकिल सूरत कहिड़ी हुजे, उन जे बारे में पाकिस्तान जे आइन में जेके लिस्टूं आहिनि से फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट आहे ऐं पोइ काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जे सब्जेक्ट जी लिस्ट आहे ऐं उन खां सवाइ बाक़ी सभु सब्जेक्ट सूबनि वटि आहिनि। लोकल गवर्नमेंट जे लाइ चयल आहे त माली ऐं इंतिज़ामी तौरु ख़ुदि मुख़्तार मकानी हुकूमतूं ठाहियूं वञनि, पर आइन उन जे बारे में कंहिं बि जेके सब्जेक्ट्स उन्हनि जी लिस्ट नथो हुजे ऐं इहो प्रोविंशियल सब्जेक्ट आहे त जेकर प्रोविंसिस जी मर्ज़ी आहे त उहे हेठि कहिड़ा इख़्तियार ऐं कहिड़ा कहिड़ा कम उनखे सौंपणु चाहिनि थियूं। त हाणे सुवालु इहो आहे त असां वटि मसइलो इहो आहे त डेमोक्रेटिक हुकूमतूं छो थियूं चाहिनि त इहे हेठि सतह ते इदारा मज़बूत थियनि। मां MQ वारे मामले ते पोइ ईंदुसि, पर इन फिलॉसफी ते ॻाल्हायूं त छो थियूं चाहिनि जेको तव्हां सुवालु कयो। इन करे नथियूं चाहिनि जो सूबे में वेठल जेके हुकुमरान आहिनि असांजा उहे चाहिनि था त घिटीअ जो गटर बि माण्हू मटाइण लाइ असांजा मोहताज हुजनि, चिनकार ॾियण लाइ असांजा मोहताज हुजनि, माली असां रखूं, खाकरो बि असां रखूं ऐं जेके नंढे खां नंढी नौकिरी जेका 10-20 हज़ार वारी बि हुजे उहा बि असां वटि हुजे, ठेकेदारियूं असां वटि हुजनि। त ही हिकिड़ी एतिरी कंट्रोल्ड माइंड सेट वारा जेके असांजो फ्यूडल क्लास डेमोक्रेसी जे मथां हावी आहे उहो उनखे फ्लरिश थियणु नथो ॾिए, उनजे करे उहो इख़्तियार ॾियण ई नथो चाहे।
तो इहो आहे बुनियादी तज़ाद। ऐं मां वरी बि चवां थो त जमहूरियत कामयाबु न थींदी जेसिताईं उहो इख़्तियार हेठि न ॾींदा। हाणे MQM जे मॉडल ते अचूं था। MQM वरी हिकिड़ी ॿी एक्सट्रीम आहे जेका इख़्तियारनि जे नाले ते शहर ते कब्ज़ो थी चाहे। हुनजो वरी हिकिड़ो ॿियो पंहिंजो एजेंडा आहे। उहा इन लाइ नथी इख़्तियार चाहे त शहर सुधरे, इन लाइ इख़्तियार नथी चाहे त जमहूरियत मज़बूत थिए। उहा इन लाइ इख़्तियार चाहे थी त चाइना कटिंग्स हुजनि ऐं असां ट्रैफिक वार्डन ऐं पुलिस जे नाले ते पंहिंजा उहे जेके ख़ासि कारिंदा आहिनि हज़ारनि जंग में भर्ती कराए अवाम जे टैक्सिस ऐं उन जूं पघारूं ॾियूं ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ा। ॿ शयूं जंहिंजे करे मेयर जा इख़्तियार ई घुरनि था। ॿिनि इख़्तियारनि ते जहिड़ो हूंदो तव्हां जांच कजो। मूं न पढ़ी आहे का स्टेटमेंट। हिकिड़ो हुननि जो मुतालबो हूंदो त पुलिस मेयर खे ॾियो। ॿियो मुतालबो हूंदो त ज़मीन जो सब्जेक्ट मेयर वटि हुजे। इहे उहे ॿ अहम शयूं जेके मुशर्रफ जे दौर में हिननि खे मिलियल हुयूं। नतीजो तव्हां ॾिठो त हाणे हुन जा डिटेल्स मुस्तफ़ा कमाल पाण वेठो एतिराफ़ करे त कीअं तबाही कई वई मकानी इदारनि ते जे नाले ते कराची जी, कीअं किरोड़े अरबे रुपयनि जे प्लाटनि जी चाइना कटिंग थी, कीअं इहे सॼी अरबे रुपयनि जूं ज़मीनुनि जी फुरलुट थी। ऐं ॿियो जेको हू पंहिंजा जेके वार्डन्स ऐं सिटी वार्डन्स ऐं इहे उहिदा क्रिएट करे हज़ारनि जंग में उहे माण्हू जेके पेशावर क्रिमिनल्स हुया तिन खे हिननि अवामी जे पघारुनि ते भर्ती करायो इदारनि में। तो ही बाइख्तियार इदारा इन लाइ नथा चाहिनि त अवाम जी ख़िदमत बहितर थिए। मां चाहियां थो त बाइख्तियार हुजनि इदारा। मां इन लाइ थो चाहियां त उहे इन सां अवाम जी ख़िदमतूं थियनि। अवाम जी ख़िदमत हूंदी, सर्विसिस सुठियूं हूंदियूं त जमहूरियत मज़बूत थींदी। पर ही मुंहिंजी गुज़ारिश कई त हिननि जा वेस्टेड इंट्रेस्ट आहिनि। तो हाणे ज़रदारी साहिबु जेको हिननि जे बचार सीटुनि ते मथी हुकूमत ड्राइण लाइ हिननि खे वठी त आयो आहे, हाणे फरमाइशूं बि पूरियूं करणियूं पवंदियूं। मां पर्सनली सम्झां थो MQM जी हिकिड़ी रिप्रेज़ेंटेशन हिक ताईं कराची में आहे। हुनखे हिकिड़ो जाइज़ जेको शेयर आहे या कराचीअ जे मसइलनि जे हवाले सां हिक हद ताईं हुनजी म्यूनिसिपैलिटी खे इख़्तियार हुजण बि घुरिजनि। ईअं न सोचां त मां बेइख़्तियार हुजनि, पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इन ॻाल्हि ते असां क्लियर हुजूं। मां क्लोज़ कयां पंहिंजी ॻाल्हि खे त हिन सिचुएशन में जिते एॾा बायसिस ऐं एथनिसिटी ऐं इन क़िस्म जा तसबी रवैया मौजूदु हुजनि उते पुलिस जहिड़े इदारे खे मेयर जे मातहती में न ॾियणु घुरिजे। लैंड अफेयर्स मेयर जी मातहती में न हुजणु घुरिजनि। मेयर वटि पब्लिक सर्विसिस हुजनि जेके बुनियादी शयूं आहिनि, पाणी आहे पीअण जो, निकाल जो निज़ाम आहे, रस्ता आहिनि, ॿिया जेके पब्लिक सर्विसिस ऐं पब्लिक यूटिलिटीज़ आहिनि उहे हुन वटि हुजणु घुरिजनि। बाक़ी खाता सूबाई खाते वटि हुजणु घुरिजनि। अदरवाइज़ जंहिं क़िस्म जी हिते पोलराइज़ेशन आहे एथनिक लाइन ते त पोइ सिंध में हिकिड़ो वरी उहो ॾुफेड़ ॿीहर कर खणंदो जेको मुशर्रफ जे दौर में सिंध खे न भरण जहिड़ो नुक़सानु अॻे ई पहुचाए चुको आहे। जी नसीर साहब, टॉपिक इंतिहाई वसी आहे, हिन ते जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे। पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे, मां चाहींदुसि तव्हां ब्रीफली जेकॾहिं इन ते कमेंट करे सघो त जेकॾहिं हिकु भेरो ॿीहर मकानी निज़ाम जे हवाले सां को ॿिटो निज़ाम साम्हूं अचे पियो जंहिंजूं तयारियूं हलनि पियूं, कुझु ज़रियनि दावा कई आहे त पीपल्स पार्टी जी क़यादत राज़ी थी वई आहे मुतहिदा जी डिमांड्स ते, मजमूई तौर ते पोइ इन जो सॼी सिंध ते मईशत ते केतिरो असरु तव्हां सम्झो पिया ऐं ईअं खणी चइजे त पीपल्स पार्टी जे वजूद ते बि इन जो केतिरो असरु पवंदो जेकॾहिं मकानी निज़ाम ॿिटो जेको आहे उहो हिकु भेरो ॿीहर अचे थो? पीपल्स पार्टी ॿिटे निज़ाम ते ज़ोर आज़माई करे चुकी, वधेरा करे चुकी। वफ़ाक़ मां वायसराय मोकिले उहा हुन कोशिशि कई। हिकिड़ो वायसराय उहो जेको अॼुकल्ह उन वटि वेठो आहे इमरान ख़ान साहिब वटि, उहो वायसराय थी आयो या पहिरें अची हिते कानून हलाया। जी साफ़ सिधी ॻाल्हि आहे, सिंध जा माण्हू ॿिटो मकानी निज़ाम माना सिधी सी ॻाल्हि आहे त ॿ इंतिज़ामी वकरा जिन हिसनि में इंतिज़ामी तौर सिंध खे अणसिधी तरह विरहाइण। तंहिंजे करे हा शहरी निज़ाम जो तव्हां स्ट्रक्चर सां अलॻि रखी सघो था। उते मेयर्स आहिनि, उते वार्ड आहिनि, उते टाउन्स आहिनि, इहा ॻाल्हि त ठीकु आहे, उहो स्ट्रक्चरली डिफरेंट थी सघे थो। पर जेकर उते इख़्तियारनि जे मामले में ॿ स्कीम्स थियूं जीअं अॻे ॿ मॉडल हुया त उहा ॻाल्हि त सिंध जा माण्हू क़बूल कोन कंदा। ऐं पीपल्स पार्टीअ खे ख़बर आहे त हू अलाह ताला विकिणी बि हिननि खे ख़ुशि करे तॾहिं बि वोट त वरी बि उहे माण्हू कोन ॾींदा त छा बि करे विझे। तंहिं करे पीपल्स पार्टीअ जी सुसाइडल इनफैक्ट स्टेप अॻे बि खयो, हुन जा नतीजा भोॻिया आहिनि। ॿीहर खणंदी त सिंध जा माण्हू हिनखे दरगुज़र कोन कंदा। माण्हुनि मामले में ॾाढा हसास आहिनि, त मूंखे नथो लॻे त इहा कहिड़ी बि क़ीमत ते सिंध जा माण्हू एक्सेप्ट कंदा। ठीकु आहे नसीर साहब, थैंक यू सो मच अवां कमेंट कयो। डॉक्टर अयूब शेख साहब, अवांखे वेलकम चवां पियो प्रोग्राम में। ठीकु आहे, डॉक्टर अयूब शेख साहब सां राब्तो कयूं पिया। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवांखे वेलकम चवां थो प्रोग्राम में। नसीर मेमन साहब ॾाढी दिलचस्प ॻाल्हि कई त सूबा जेके आहिनि वफ़ाक़ खां इहा डिमांड कंदा रहिया आहिनि त हक़ वसीला ऐं इख़्तियार ॾियो, बाख़्तियार बणायो, पर जॾहिं लोकल गवर्नमेंट जी ॻाल्हि ईंदी आहे, मकान इदारनि जी ॻाल्हि ईंदी आहे त पोइ उहे ई हक़ वसीला जेके आहिनि इख़्तियार हेठी सतह ते मुंतक़िल करण खां चूंडियल हुकूमतूं लवाईंदियूं आहिनि। छाजे करे आहे इहो सभु कुझु?
त असां वटि असुल में जमहूरियत खे शायदि ईअं सम्झो वियो आहे त जेके हुकूमतूं या जेके पार्टियूं जमहूरियत जूं दावा कनि पोइ उन ते शहादतूं ॾेखारनि, पोइ उन ते ॿिया वसी पंहिंजा जेके आहिनि से तावीलूं जोड़नि त बसि उन सां ई जमहूरियत जा उहे दावेदार ऐं दाई ऐं मालिक थी था वञनि। पर हक़ीक़त ईअं कोन्हे। जमहूरियत हिकिड़ी उन रविश ऐं रवैये जो नालो आहे जंहिंमें पंहिंजे अख़्तियार खे माण्हुनि जे वोट जे ज़रिए हासिल करे पंहिंजे सलाहियतुनि खे माण्हुनि जे बहितर कारकर्दगी जे लाइ सर्व करणु, उन्हनि जी ख़िदमत करणु। यानी जीअं जेको अमेरिकन में चयो वेंदो आहे त फॉर द पीपल ऐं ऑफ द पीपल बाय द पीपल, त उहो त हिते आहे कोन। हिते असां वटि माण्हुनि जो नाले मात्र उन में जेको आहे सो शमूलियत हुजे थी, बाक़ी हक़ीक़ी तौर ते उन्हनि जो अक्सरियत तौर ते सभिनी जी जेका रविश आहे उहा हिकिड़ी अंदरूनी उन्हनि जे अंदर में वजूद में वेठल जेको जागीरदार वॾेरो या खणी चइजे अञा बि शहनशाह ऐं आका ऐं ज़िले इलाही जेको आहे उहो वेठल हूंदो आहे। उहो मजमूई तौर ते जेके बि जमायतूं आहिनि, तंहिंजे करे उन्हनि जे पार्टी जे अंदरि ई पंहिंजो जेको जमहूरी निज़ाम आहे उहो बि इन ई क़िस्म जो हूंदो आहे जेको ज़िले इलाही ऐं ज़िले सुभानी ऐं आका वारो हूंदो आहे। त उन्हनि मां इहा उमेद रखणु त उहे छो नथा चाहिनि, इहो हिकिड़ो तवील बहस आहे जंहिं ते खे वक़्त जी ज़रूरत आहे जंहिं बहस कजे। पर सादे तरीक़े सां जेको उहो इहो आहे त हुकूमतूं जेके जुड़नि थियूं उन्हनि खे जॾहिं मुकमिल अख़्तियार मिले थो त हू सम्झनि था त हेठि मकानी इदारनि ताईं जेॾीमहिल उहा जमहूरियत लहंदी त माण्हुनि में शऊर अचणु शुरू थी वेंदो। बुनियादी सुवाल ई इहो आहे त माण्हूअ खे जॾहिं ख़बर पइजी वञे त वोट हिकिड़ी तमामु वॾी ताक़तवर ऐं सघारी शइ आहे, उन वोट जे ज़रिए ई हू सभु कुझु तब्दील करे सघे थो, तॾहिं उहो माण्हू पंहिंजे वोट खे पंहिंजे क़ौमी मक़सदनि जे लाइ, वोट खे पंहिंजे ईंदड़ नसुलनि जे मुस्तक़बिल जे बहितरी लाइ इस्तेमालु करे सघे थो। पर हिते छाकाणि त हुनखे इहो ॿुधायो थो वञे त हीउ वोट त असां मिड़ेई तोखां जेको वठूं था तोते थोरो जेको कयूं था, तोखे नौकिरी बि ॾियूं था उहो असांजो थोरो आहे, तोते तोखे ठीको ॾियूं था उहो बि थोरो आहे, ईअं ई जेके बि सभु शयूं आहिनि त उहे हुन ते अहसान ऐं थोरा कया था वञनि, पोइ उन अहसान ऐं थोरे जे बदिले में उनखां वरी वोट वरितो थो वञे। त तंहिंजे करे मजमूई तौर ते असां वटि जॾहिं खां वठी पाकिस्तान ठहियो आहे, हिकिड़ो त हुनजो जीअं नसीर बहितरी तरीक़े सां ॿुधायो त जेके डिक्टेटर हुकूमतूं आहिनि उहे वरी उनखे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु कंदियूं ऐं जमहूरियत जा दावेदार वरी जेके आहिनि उनखां परे भॼंदा आहिनि। त आउं सम्झां थो हिकिड़ो सबबु इहो आहे त उहे जमहूरी हुकूमतूं तायुन न करे सघंदियूं आहिनि। ॿी जेका अहम शइ थींदी आहे त गिरफ़्त जेका आहे, जेका जनरल इलेक्शन थिए थी उन में गिरफ़्त जेका आहे उहा इन्हनि पार्टियुनि जी सरकार जी मदद जे करे, सरकारी इदारनि जे करे, रेवेन्यू पुलिस ऐं ॿियनि सभिनी इदारनि जे उन जे करे उन्हनि खे उहा मुकमिल गिरफ़्त थिए थी। पर जेॾीमहिल इहो हेठि वोट वञे थो लोकल पार्टीज़ में त उते 200-250 जो वोट रखंदड़ हिकिड़ो नंढड़ो बाअसर माण्हू हुजे या कंहिं बिरादरी जो चङो मुड़ुसु हुजे या कंहिं पंहिंजे पाड़े जो सुठो वर्कर ऐं सुठो कमु कंदड़ उते पाड़े जो हद ॾोखी को फ़र्दु हुजे, उनखे जॾहिं उहो वोट मिलणु शुरू थिए थो त उहो उन सां ख़ुदि कफ़ील ऐं सघारो थिए थो। त इहे पार्टियूं वरी इहे बि न चाहींदियूं आहिनि त इन सां का हिकिड़ी जेन्युइन पॉलिटिकल कैडर जेको आहे उहो डेवलप थिए। ऐं जॾहिं हक़ीक़त इहा आहे त इन्हनि में अक्सरियत ख़ुदि जेके बि हींअर इक़्तिदार में वेठल वफ़ाक़ी पार्टियूं हुजनि थियूं, इन्हनि में बि एतिरा ई जेके मथे वेठल लीडर ऐं अॻुवान आहिनि उन्हनि मां अक्सरियत उन्हनि जी आहे जिन जी अपब्रिंगिंग जेका आहे उहा माज़ी में इन्हनि लोकल गवर्नमेंट जे ई सिस्टम मां थी आहे ऐं उन लोकल गवर्नमेंट जे सिस्टम मां जेके आया आहिनि अॻिते उहे कंहिं क़दुरु वधीक बहितर मज़बूत पॉलिटिशियन बि आहिनि ऐं उन्हनि जी गिरफ़्त बि आहे। पर छाकाणि त हिते साॻियो ई उहो थियो त उहे 2-3 त अहिड़ा अची विया उन्हनि खे त बर्दाश्त करे सघिजे थो, पर मुस्तक़िल बुनियादनि ते हर 5 साल सॼे मुल्क जे अंदरि इहा प्रैक्टिस थिए ऐं इहा नई हिकिड़ी सियासी कैडर जुड़ंदो अचे, नओं हिकिड़ो पॉलिटिकल जेको आहे सो जनरेशन पैदा थिए जेका अॻिते वधे, उहा उन्हनि जे मिज़ाज खे नथी फाए पए, नथी वणे। ऐं ॿियो जेको हुननि जो कंट्रोल्ड सिस्टम आहे, जीअं असां चऊं था ही हुकूमतूं कंट्रोल्ड हुजनि थियूं, ईअं ई वरी इहे ख़ुदि जेके इक़्तिदार में वेहनि था उहे चाहिनि था त हिननि जा सभु इदारा हिननि जे हथ में कंट्रोल्ड हुजनि। उहो कंट्रोल्ड सिस्टम जे करे इहो सभु कुझु थिए थो। जॾहिं त आउं सम्झां थो जेकॾहिं हक़ीक़ी जमहूरियत पसंदि का बि जमायत आहे त उहा बग़ैर इन्फ्लुएंस जे, बग़ैर मुदाख़लत जे मुआशिरे जे अंदरि इन शइ खे हथी वठाईंदी त वोट जी अहमियत वधे, माण्हुनि में वोट जे लाइ इज़त वधे ऐं हू पंहिंजे वोट खे पंहिंजे कंहिं मक़सद ख़ातिर इस्तेमालु करण जी सघ पैदा कनि। तॾहिं उहे माण्हू
कंहिं बि वक़्त में, कॾहिं बि ॾुखे वक़्त में आमिर ऐं जाबिर सां बि टकराए सघनि था, कंहिं नाइंसाफ़ी ॾाढ ऐं जबुर सां बि टकराए सघनि था, ऐं पुरअमन तरीक़े सां पंहिंजे वोट जे ज़रिए का बि तब्दीली आणे सघनि। ठीकु आहे, इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। ऐं ॿियो बाक़ी MQM जो जीअं नसीर ॿुधायो, हुननि जी तरी सोच ई मुख़्तलिफ़ आहे। हू चाहिनि था त सूबाई हुकूमतूं पोस्ट ऑफिस जो कमु कनि, बाक़ी सिर्फ़ु कराची जेको आहे हुनजो मुकमिल अख़्तियार, जंहिंमें लैंड, रेवेन्यू, सिहत ऐं पुलिस, टैक्सेशन सभु कुझु हुननि जे हवाले हुजे, जॾहिं त दुनिया में ईअं किथे बि कोन्हे। जेकी वॾा वॾा दुनिया जा मेट्रोपॉलिटन सिटीज़ आहिनि, उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो सिस्टम आहे। उन सिस्टम में अहिड़ी तरीक़ेकार कोन्हे, अहिड़ो तरीक़ेकार कोन्हे जहिड़े जी ख़्वाहिशमंद MQM हुजे थी। ऐं जंहिं क़िस्म जा फ़ैसिला हुननि जस्टिस गुलज़ार जेके कया आहिनि, त उहे उन्हनि खे ॾियनि। पोइ मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जे आइन जे अंदरि हिकिड़ो टियों उहो सिस्टम बि दाख़िल करे छॾिजे, जंहिंमें वफ़ाक़, सूबा ऐं पोइ हेठि जेको आहे सो आज़ादु हुकूमतूं, उन नंढियूं लोकल गवर्नमेंट्स बि हुजनि, जिन जी हुजे। त पोइ त थी सघे थो, न त वधीक पाकिस्तान जे अंदरि इहा का गुंजाइश ई कोन्हे। सिर्फ़ु वफ़ाक़ आहे, सूबा आहिनि, गवर्नेंस बुनियादी तौर ते उन्हनि जी आहे। बाक़ी जेके लोकल पार्टीज़ आहिनि, उन्हनि जे पंहिंजे लोकल सिस्टम जे अंदरि सफ़ाई, निकास या उते जी ॿिया जेके मक़ामी शयूं अॻे माज़ी में मालपीड़ी, आक्राए, टॉल वग़ैरह जेके हूंदा, उहे इन क़िस्म जी टैक्सिस जेके उन्हनि खे ॾेई करे त ओतिरो अख़्तियार त ॾेई सघिजे थो। बाक़ी उन्हनि खे मुकमिल ख़ुदि मुख़्तियार करे छॾिजे, जो हुते CM जो ऑर्डर बि न हले, लैंड रेवेन्यू बि उन्हनि वटि हुजे, सिहत बि उन्हनि वटि हुजे, पुलिस बि उन्हनि वटि हुजे। इहा शइ मुमकिन कोन्हे, ईअं न थियणु खपे। ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, अव्हांखे वेलकम चवां पियो। अवां बि जेकर असांखे सम्झाए सघो, थर्ड पिलर जेको आहे, टीयर सॼो वेंदो आहे लोकल गवर्नमेंट खे। हाणे जेकॾहिं लोकल गवर्नमेंट्स खे हक़ बि न आहिनि ॾियणा, इख़्तियार बि न आहिनि ॾियणा, वसीला जेके आहिनि उहे न आहिनि ॾियणा, स्ट्रेंथ नाहे करिणो, पोइ छाजे करे आइन ते एॾो बार रखियूं वेठियूं हूंदियूं आहिनि चूंडियल हुकूमतूं? इन थर्ड टीयर खे कढी छो नथियूं छॾनि आइन मां? मुंहिंजे ख़्याल में त असुल ॻाल्हि हीअ आहे त जेको तव्हां चओ था, इहा ॻाल्हि सही आहे जी, पर समाजात जा माण्हू था चवनि त ट्रैफिक जो सिग्नल जो हुजणु ज़रूरी आहे, भले उहे माण्हू वायोलेशन छो न कनि, हिकिड़ो ॾींहुं उहो सिग्नल वरी असांखे कमु ईंदो। ठीकु आहे, इन करे ही थर्ड टीयर जेको आहे इहो हुजणु त खपे। हिकिड़ी ॻाल्हि इन्हनि समूरनि हुकूमतुनि खे सम्झणी पवंदी, जेके जेके लवाइनि था। सॼी दुनिया में जेको बि महज़ब मुआशिरो आहे, उन में लोकल गवर्नमेंट सभ खां वधीक वाइब्रेंट ऐं एक्टिव आहे। जी, जेको बि महज़ब मुआशिरो न आहे, उन में लोकल गवर्नमेंट खां लवाइण जा सभु सामान ऐं जवाज़ मौजूदु आहिनि। जी, अवां जेका ॻाल्हि पुछो था, उहा हीअ आहे त आइन में इन जो मतिलबु हीअ आहे त हिन क़िस्म जा लफ़्ज़ बि लिखणु खपनि त जेका सिविलियन गवर्नमेंट थर्ड टीयर खे लवाईंदी ऐं चूंडूं न कराईंदी, उहा अज़ ख़ुदि नाअहल सम्झी वेंदी। इहो लिखणु खपे। पोइ ॾिसो त हीअ सभु कनि था न चूंडूं। असुल छा आहे, तव्हां ते चेक आहे कोन। इनाम भट्टी साहब जीअं ॿुधायो न त MQM जो पंहिंजो नज़रियो, पंहिंजो नुक़्ते नज़र आहे। हिते कोई बि कंहिंखे चेक नथो करे। सभिनी खे ख़बर आहे मुंहिंजो ही कमु हली वेंदो। सभु सम्झनि था त MQM जीअं चवंदी पीपल्स पार्टी राज़ी थी वेंदी, पीपल्स पार्टी जीअं चवंदी उहा MQM राज़ी थी वेंदी। ही सभु राज़ी पाज़ी आहिनि सभु। जी, इन करे इन जी तब्दीली सिर्फ़ु उन चेक सिस्टम सां थींदी। ऐं जेके असांजे समाजी माहौल में वैक्यूम्स ऐं सुकम या कमज़ोरियूं या हाल रहिजी विया आहिनि, उहे सभु जो सभु भरण लाइ ही सोसाइटी उनखे स्टडी करणु खपे। उन खां सवाइ ही कमु न हलंदो। पर मुंहिंजो ख़्यालु आहे आइन में हुजणु खपे, थर्ड टीयर बि हुजणु खपे। सिग्नल खट करे छॾींदव न, जेकॾहिं लाहे छॾींदव पिलर तां, जी, त पोइ इनाम साहब, जगदीश, रफ़ीक ऐं नसीर साहब सभु ॿुधंदा त पोइ सिग्नल न हूंदो त पोइ रुॻो एक्सीडेंट थींदा ऐं माण्हू मरी वेंदा ॾाढा। ऐं हिकिड़ा बीमारियुनि में मरंदा, हिकिड़ा रोड ते मरंदा, हिकिड़ा पंहिंजे लेखे मरंदा। इन करे इहो हुजणु ज़रूरी आहे। ठीकु आहे।
ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, सिग्नल हुजणु ज़रूरी आहे, पोइ हुन सिग्नल जी बहितरी जे लाइ लाज़मी तौर ते कमु बि करणु खपे। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब ॾाढो था। डॉक्टर साहब वेलकम चवां पियो अव्हांखे। अव्हांजो छा ख़्यालु आहे, जीअं डॉक्टर अयूब शेख साहब जो चवणु आहे त सिग्नल जो हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे, इहो जेको थर्ड टियर सॼो वेंदो आहे लोकल गवर्नमेंट जो हुजे लाज़मी, पर इनखे स्ट्रेंथन करण जे लाइ हुकूमतूं लवाइनि पियूं, उनखे ओतिरो बाख़्तियार बणाइनि न पियूं, भॼनि पियूं मकानी इदारनि जी चूंडुनि खां। महताब मां सम्झां थो त डॉक्टर अयूब साहब जे ॻाल्हि कई आहे, नसीर ॻाल्हि कई आहे, इन्हनि खे मां थोरो अॻियां वधाईंदुसि त इन जी अहमियत ते त ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे, छो त सभिनी पैनलिस्ट ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे हुन ते। जी मां सम्झां थो त असांखे गौर हिन ते करणु खपे त पाकिस्तान में जमहूरियत सां जेको थियो आहे उन जमहूरियत में जेकॾहिं हिसो कटिजे त वधि में वधि जेको ख़राबु हिसो आहे उहो आहे लोकल गवर्नमेंट्स, उन सां वधीक असरु थियो आहे। लोकल हुकूमत गवर्नमेंट्स खे ज़ियाउल हक़ पंहिंजे लाइ इस्तेमालु कयो जी ऐं उन बिना पार्टी बेस ते लोकल गवर्नमेंट्स खे मतिलबु प्रोमोट कयो, इलेक्शन कराई 85 में जेका। ऐं कटिया थो तव्हांखे सभ खां अवल रफ़ीक अयूब ख़ान बीटी जेका आंदी अयूब वारे दौर में मां न हुउसि, पर मूंखे ख़बर अयूब में मां बि कोन हुउसि। यकीनी तौर ते मां बि हुन में कोन हुयुसि, पर हिस्ट्री आहे बिल्कुलु। 1917 वारे इनकलाब में पाण वरी कॾहिं वियासीं। जेको हशर थींदो रहियो आहे, MQM जो मसइलो हिकिड़ो आहे। MQM छो त हिकिड़ी शहरी जमायत आहे, हिकिड़ी मखसूस शहरी इलाइक़नि जी मतिलबु रिप्रेज़ेंटेटिव आहे, पर उहा मुकमिल तौर ते पंहिंजो पाण खे सियासी हिकिड़ी पार्टी तौर ते डेवलप करण में नाकाम इन करे वई आहे, छो त जेको जीअं रिफ्लेक्ट करणु खपंदो हुयो कराची में, उनजो उबतर रिफ्लेक्ट थियो आहे। मां हिकिड़ो मिसाल ॾींदुसि हुते त जीअं पाब्लो एस्कोबार हुयो कंहिं ज़माने में कोलंबिया में, बिल्कुलु उहो स्टाइल हुयो, उहो मकानी इदारनि जी ताक़त खे ग़लति नमूने में इस्तेमालु कयो वियो। इहो रिपीट थियणु, अहिड़े क़िस्म जी ताक़त मुज़ाहिरो, अहिड़े क़िस्म जे कानूननि खे लोकल हुकूमत जे ज़रिए अचण जो हिकिड़ो भयानक ख़्वाबु आहे, जेको पाकिस्तान में सिंध में ख़ासि तौर ते माण्हू ॾिसी नथा सघनि। कराची मां तमामु घणी जेका इंडस्ट्रियल माइग्रेशन थी, इंडस्ट्री लॾे वई पंहिंजो पंजाब में, उहो सॼो इन जो सरचश्मो हुयो। नतीजे में छा थियो त केतिरा ई मुजरिम मुलज़िम जेके आहिनि से वाटर जेका आहे इदारो आहे, उन मां बरामद थिया। पुलिस जेका हुई क्रिमिनल्स खे भर्ती कयो वियो। अहिड़े क़िस्म जो जेके इख़्तियार आहिनि, अहिड़े क़िस्म जा इख़्तियार जेकॾहिं वरी बि ॾिना वञनि त इहो मां सम्झां थो पाकिस्तान इन जो मुतमिल नथो थी सघे पियो। इन करे जेको जमहूरी वर्जन आहे, उन वर्जन खे पीपल्स पार्टी जे लाइ तमामु वॾो इम्तिहान हूंदो त पीपल्स पार्टी जेके वाइदा कया आहिनि उन्हनि में बसि ज़रूरु अॻियां अचणु खपे। ऐं मां ॿियनि दोस्तनि सां गॾोगॾु इन जो हक़ में आहियां त कराची जी जेका अवाम आहे उन्हनि खे रिप्रेज़ेंटेशन घुरिजे। उहो तमामु ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, पर उहा हिकिड़नि अहिड़ो कनि अहिड़े क़िस्म जो को बि नेगेटिव जेको एंटी डेमोक्रेटिक जेको सेटअप आहे थ्रू जेको डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन जे कब्ज़े जे ज़रिए उहो न थियणु खपे। भले उहे चूंडियल नुमाइंदा ई छो न हुजनि, पर इहो हक़ कंहिं वटि कोन्हे को त उहे जेके आहिनि से भर्तियूं कनि उते मुलाज़िमनि जे बजाए, आम शहरी जे बजाए उते भर्तियूं थियनि उन्हनि माण्हुनि जूं जेके क्राइम में उन मुलज़िम हुजनि। हाणे सुवाल इहो आहे त पीपल्स पार्टी ऐं ॿियूं जेके जमायतूं आहिनि उहे ख़ुदि गुज़िरियल 2 ॾहाकनि खां वठी एतिरे त सियासी भूचालनि जो शिकार रहिया आहिनि। इस्टेब्लिशमेंट उन्हनि खे एतिरो त टाइट रखियो आहे जो उहे सभु जेके मकानी इदारनि ते ज़ोर न ॾेई सघिया आहिनि, उन ते कमु न करे सघिया आहिनि, त रिफॉर्म्स न करे सघिया आहिनि। कीअं थियनि, छा थियनि, छो त सिंध में ॿिटे निज़ाम वारो मसइलो कर खणी बीठो रहियो आहे। ऐं इहो अञा बि हींअर बि हिन वक़्तु बि सभिनी वटि सुवाल अची वियो आहे त जेकॾहिं वरी ॿिटो निज़ाम, मां तव्हांखे ॿुधायां त MQM जी ख़्वाहिश ज़रूरी आहे हूंदी त ॿिटो निज़ाम अचे। ऐं उन निज़ाम में जेको दोस्तनि ॻाल्हि कई आहे मां मुतफ़िक़ आहियां त अहिड़ो निज़ाम हुजे जेको असांखे हर शइ जो इख़्तियार ईअं मिली वञे जो सूबाई हुकूमतूं बसि इहो मुंशीगिरी जो कमु कनि। पर इहो यकीनन सूबाई हुकूमतुनि जे लाइ मुमकिन आहे। सिंध हुकूमत उन जो ख़्यालु करणु खपे उन्हनि खे, ऐं स्पेशली ज़रदारी साहिब खे इन जो बिलावल भुट्टो खे ऐं मुराद अली शाह जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे त उन्हनि खे इतिहादी बि रखनि ऐं उन्हनि खे कनि। MQM वटि जेके चॉइसिस हूंदियूं नॉर्मली, जंहिंमें ब्लैकमेलिंग थींदी आहे, जंहिंमें जेको नेगोसिएशन कंदा आहिनि स्ट्रॉन्ग,
उहा हिन वक़्तु कान्हे का। इमरान ख़ान हुकूमत में हुकूमत हिकिड़ी वन वे आहे ऐं हुकूमत खां ॿाहिरि घणे अरसे खां पोइ रहण लाइ मां सम्झां थोरे ते MQM राज़ी कंदी थींदी, थोरियूं घणो मिड़ई जेका दाहूं कंदा, पर मां सम्झां थो त जेके पंहिंजी साइज़ मूजिबि हुनखे रखनि त हू अची वेंदा उन ते ऐं मुंहिंजे ख़्याल आहे कमु हलाइण जी कोशिशि कंदा, छो त MQM हुकूमत खां ॿाहिरि रही नथी सघे, शहरी पार्टी आहे। इन करे मां सम्झां थो पीपुल्स पार्टी तमामु सुठी पोज़ीशन में आहे त हुननि खे पंहिंजे मैंडेट मूजिबि हुननि खे डील करे ऐं हुननि सां जेके मुआहदा पाड़े। जी ठीकु आहे। अमर सिंधु साहिबा, वेलकम चवां पियो अव्हांखे प्रोग्राम में। अव्हांजी छा राय आहे, मकानी निज़ाम केतिरो इम्पोर्टेंस रखे थो, छो ज़रूरी आहे ऐं छाजे लाइ ज़रूरी आहे? ॾिसो, मकानी निज़ाम त इहो हूंदो आहे त ख़ासि तौर ते जॾहिं जेको असां डेमोक्रेटिक ढांचो चवंदा आहियूं या मथियूं हुकूमतूं चवंदियूं आहियूं, उहे मथियूं हुकूमतूं पॉलिसी लाइ जेका असां पॉलिसी साझेदार हुजनि था उहे मथी लेवल जा कमु कंदा। तौर ते शहरी ऐं जेको बुनियादी ढांचो आहे उन जी अमर साहिबा। डेवलप करण उनखे जेका असां कम मकानी इदारनि जो जेको विफ़ाक़ उनजे वसीले सूबनि खे अप टू द नाउ माना इन ताईं जेका असां 18वीं तरमीम ताईं इहे मकानी इदारा जेके आहिनि उहे बेसिक डेमोक्रेसीज़ ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ नालनि सां डेवलपमेंट जे नालनि सां ऐं बेहिसाब पैसे जे हिसाब सां ख़ासि तौर ते मुशर्रफ जे दौर में तव्हां उन कराची जी हुकूमत खे इन जी मकानी जेका हुकूमत उन में जेको पैसो आयो उन वसीले हू कंट्रोल करणु चाहींदा आहिनि जेका असां बुनियादी सियासत खे जेका के सूबे जी हुजे थी। जी नतीजे तौर ते इहो थींदो आहे त सूबाई हुकूमत या जेके सूबाई जेके ख़ुदि मुख़्तियारी जी ॻाल्हि कंदड़ आहिनि या जेका असां डेमोक्रेसीज़ जी ॻाल्हि कंदड़ आहिनि उहे सिधी या अणसिधी तरह इन निज़ाम जे टकराव में अचनि थियूं। अलबत्ता 18वीं तरमीम खां पोइ इहो थियो आहे त हर सूबो जीअं त पंहिंजे इख़्तियार पाण वटि रखे थो, उन खां पोइ सूबनि जे अंदरि जेका आई आहे उहा इन क़िस्म जी आई आहे त इन खां अॻु में मकानी चूंडनि लाइ इहो बि चयो वेंदो हुयो त उहे जेके आहिनि से गैर जमाती थियणु खपनि, जीअं त माण्हू जेके आहिनि से उहे उन्हनि जी जेको यूनिट आहे कमु करण वारो या उनजो जेको अख़्तियार आहे उहो महज़ हिकिड़े शहर या महज़ हिकिड़े टाउन ताईं महदूद आहे। तंहिंजे करे उनखे लार्जर कॉन्टेक्स्ट में ॾिसण जे बजाए, लार्जर पॉलिटिक्स ठाहिण जे बजाए सर्विस डिलीवरी ताईं रखियो वञे। हाणे छो ईअं आहे त पाकिस्तान इन में ख़ासि तौर ते सिंध में इशू इहो आहे त जेके 2 या 3 वॾा जी अमर साहिबा असां वटि रहियो आहे एम जी जेका हिकिड़ी मखसूस पॉलिसी जेका डिमांडिंग वारी त न बल्कि असां ईअं चऊं त ब्लैकमेलिंग वारी रही आहे, त उनखे मुकमल अख़्तियार अहिड़ो खपे जहिड़ो हिकिड़ी सूबाई हुकूमत जो अख़्तियार आहे। तंहिंजे करे अख़्तियारनि जी विर्छ ते इहो जोड़ो थिए थो ऐं उन खां लवाइण जे लाइ ख़ासि तौर ते ही जेका डेमोक्रेटिक पार्टी सदाईं इन क़िस्म जे लाइ एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करे छॾियो, माण्हुनि जी नुमाइंदगी हिते न हुजणु खपे। जेकॾहिं माण्हुनि जी नुमाइंदगी हूंदी त इहो जेको अख़्तियारनि जी विर्छ वारो जहिड़ो आहे ख़ासि तौर ते शहरनि में जेके रेवेन्यू कलेक्ट कनि था, तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी वक़्त खां सिर्फ़ु MQM न पर मुख़्तलिफ़ सियासी धड़नि जे पारां ऐं मुख़्तलिफ़ ॿाहिरां बि इहा जेका असां जनरेट कई पई वञे, जेका असां दलील जनरेट कई पई वञे, जीअं सिंध चवंदी आहे त सिंध जेको आहे सभ खां वधीक रेवेन्यू ॾींदड़ आहे ऐं सिंध सभ खां वधीक गुरबत जो शिकार आहे। इहा जेका असां साॻी दलील इस्तेमालु कई वेंदी आहे कराची लाइ, त कराची जेका असां सभिनी खां वधीक रेवेन्यू ॾींदड़ आहे ऐं उनजे रेवेन्यू मां सिंध जे ॿियनि ज़िलनि खे पैसा छो था मिलनि। सो इन क़िस्म जी जेका असां तमामु घणी हिकिड़ी ट्रिकी पॉलिटिक्स आहे, इन ट्रैप में ऐं इन दलील जे अंदरि ख़ासि तौर ते जेका असां सिंध
हुकूमत खे उहा कंहिंजी बि हुजे उन सिंध हुकूमत उन ट्रैप में ज़रूरु अचे थी। न रुगो इहो अचे थी, इन बुनियाद ते जेका असां जेके शहरी नुमाइंदगी जी दावा कंदड़ पार्टियूं आहिनि उहे इन जेका असां उन ते बीठा आहियूं त हिननि जा मुकमल अख़्तियार रेवेन्यू कलेक्शन खां वेंदे जेका असां सर्विस डिलीवरी खां वेंदे अञा अॻिते ताईं इख़्तियार उन्हनि खे मिलणु खपनि। तंहिंजे करे सिंध में ख़ासि तौर ते ॿियो को मसइलो कोन्हे। मूंखे यादि आहे त इन 18वीं तरमीम खां पहिरीं बि हिकिड़ी का कॉन्फ्रेंस हुई लाहौर जे अंदरि, जेॾी महिल इन क़िस्म जी तनक़ीद पे चई आई पे त जेका असां पार्टियूं लवाइनि थियूं त उते बि असांजो मौक़िफ़ इहो रहियो हुयो त उनजो जेका असां उनखे एंटी डेमोक्रेटिक सेंस में न ॾिसणु खपे, इनखे इन में ॾिसणु खपे त इख़्तियारनि जी विर्छ जे हवाले सां जेॾी महिल हिकिड़ी पार्टी शहरी जेका असां लोकल बॉडीज़ जेके आहिनि से हिकिड़ी सूबाई हुकूमत सां बराबरी जा इख़्तियार घुरणु शुरू कनि तेॾी महिल वॾो मसइलो थिए थो। मां नथी सम्झां त को ॿियनि ज़िलनि या ॿियनि जेका असां सतह जी लोकल सतह जी जेका असां के लीडरशिप खां के वॾी पार्टी खे ख़तरो हूंदो, पर हक़ीक़ी जेको इशू आहे उहो हिते आहे। ऐं तव्हां ॾिसो था त हिन वक़्तु जेके ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि या जेको थी रहियो आहे, मूंखे लॻे थो त न रुगो इहो पर उहो रुगो सिंध ताईं महदूद हुजे। उहो तव्हां ॾिसंदो त जल्दी जेका असां नेशनल मीडिया आहे जल्दी हिकिड़े प्रोपेगेंडा जो हिसो थी वेंदी, जिते पोइ सिंध जो केस हर तरीक़े सां जेको असां कमज़ोर इन सेंस में पवे थो कि जेकॾहिं उहा ॻाल्हियूं एज़ इट इज़ मंझनि त ॿिटे निज़ाम वारो जेको सो तासुर हुजे थो, जेकॾहिं न मंझनि त उनखे एंटी डेमोक्रेटिक सॼी जेका असां उन्हनि हुकूमतनि खे ऐं जेका असां मुकमल तौर ते रद्द करण वारी जेका असां हिकिड़ी तासुर जुड़े थो, मां सम्झां थी त ॿिन्ही जॻहियुनि ते हिकिड़े मुकमल तौर ते जेके चइजे त अंडरस्टैंडिंग सां हिक ॿिए जी अंडरस्टैंडिंग सां ऐं सभिनी स्टेक होल्डर्स जे सां जेके अख़्तियार थी सघनि था, जेके जंहिंजो मैंडेट आहे उहो घटि में घटि जेका असां कराची हुजे, हैदराबाद हुजे, सक्खर हुजे, लाड़काना हुजे, उहो शहरी निज़ाम उन्हनि खे लाज़िम तौर ते ॾिठो इहो वेंदो आहे त वॾा शहर जेके आहिनि उहे नंढनि शहरनि खे खाई वेंदा आहिनि। वॾी मच्छी हमेशह नंढी मच्छीअ खे खाई वेंदी आहे। जेकॾहिं लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीमूं अचनि बि थियूं, इख़्तियार ॾिना था वञनि हेठी सतह ताईं, त पोइ छा यूसीज़ जेके आहिनि उहे बचंदियूं, उन्हनि खे वॾा शहर खाई न वेंदा? यूसीज़ जी पंहिंजी अहमियत जेका आहे उहा बरक़रार रहंदी? इहो सवाल पुछूं था जगदीश आहूजा साहिब खां। जगदीश साहिब, अव्हांखे वेलकम चवां पियो। जेकॾहिं अव्हां सम्झाए सघो त जहिड़ो मिसाल ॾिनो वेंदो आहे त वॾी मच्छी नंढी मच्छीअ खे खाई वेंदी आहे, ईअं जेकॾहिं इख़्तियार हेठी सतह ताईं मुंतक़िल थी बि विया त पोइ छा यूसीज़ जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत बरक़रार रहंदी? महिरबानी महताब, ॾिसो जेका मकानी निज़ाम हूंदो आहे उहो ग्रास रूट लेवल जी लीडरशिप पैदा करण लाइ हूंदो आहे ऐं फ्यूचर जी लीडरशिप लाइ। जी ॿियारी शइ इहा आहे त हिते जेके मकानी निज़ाम जूं जेके बि चूंडूं पीढ़ीअ खां वठी थींदियूं आयूं आहिनि, उन्हनि जे पोयां हमेशह पहिरीं त रही आहे जेके असांजा असुल हुक्मरान आहिनि, इस्टेब्लिशमेंट आहे। पर सिंध जे अंदरि मकानी निज़ाम हमेशह वधीक तकरारी बणिजंदो रहियो आहे। ॿियनि टिनि सूबनि में नथो थिए। हिते कॾहिं ॿिटो मकानी निज़ाम, वरी अॼु तव्हां ॿुधायो था त अॼु मतां ॿीहर ॿिटे मकानी निज़ाम जी अचे, त सिंध जे अंदरि जेको मकानी निज़ाम जूं चूंडूं थींदियूं आहिनि त उते तबक़ाती तज़ाद, क़ौमी तज़ाद ऐं जमहूरी तज़ाद, इहे टई तज़ाद निमाया थी बीहंदा आहिनि। उन में हिकिड़ी एजेंडा हूंदी आहे इस्टेब्लिशमेंट जी, ॿी एजेंडा हूंदी आहे बालादस्त तबक़नि जी, ऐं टीं एजेंडा हूंदी आहे अवाम जी। हाणे जेका ताक़तवर एजेंडा हूंदी आहे सभ खां वधीक इस्टेब्लिशमेंट जी हूंदी आहे, जंहिंजी सिंध में इहा रही आहे त असां हिन ॿिटे मकानी निज़ाम खे इस्तेमालु कयूं। सिंध जे अंदरि आबाद जेके बि मुस्तक़िल आबादियूं आहिनि, ख़ासि तौर ते सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादियूं, उन्हनि खे पाण में विढ़ाइण लाइ हिननि हमेशह ॿिटे मकानी निज़ाम खे इस्तेमालु कयो आहे। हींअर बि उहा ई प्रैक्टिस थी रही आहे। ॿिए तरफ़ ते इस्टेब्लिशमेंट इहो चाहींदी आहे त का बि जेन्युअन ग्रास रूट लेवल तां बि का हक़ीक़ी अवाम दोस्त क़यादत न उभिरे। इन जे करे हू वरी स्ट्रांग होल्ड ठाहे वठंदा आहिनि वॾेरनि जा, ऐं उन्हनि जा जेके गुमाश्ता मिडिल क्लास जा नुमाइंदा हूंदा आहिनि, त हू ग्रास रूट मां जेके हेठि ऐं मथे ऐं विचोले तबिके मां बि नुमाइंदा खणी ईंदा आहिनि, उहे ॼण त वॾेर के तबिके जा या शहरनि में कैपिटलिस्ट क्लास जा उन्हनि जा ई ॼण गुमाश्ता हूंदा आहिनि। त नतीजे में इहो ई कोशिशि हूंदी आहे त कॾहिं बि हक़ीक़ी माना में अवाम दोस्त जेका क़यादत आहे उहा न उभिरे। इन नतीजे जे करे उहे छा कंदा आहिनि, जॾहिं जेका फौजी हुकूमतूं हूंदियूं आहिनि त उहे गैर जमायती चूंडुनि जूं ॻाल्हियूं कंदियूं,
त जीअं सियासी क़यादत ई न उभिरे, सियासी जेको आहे शऊर ई न उभिरे ऐं जेके बि माण्हू हुजनि उहे हिन जे मुफ़ादनि तहत कमु कंदा रहनि, त बुनियादी तज़ाद उतां आहे। सिंध जे अंदरि इहा जेका अख़्तियारनि जी विरासत जो मामिलो आहे, इहो दर हक़ीक़त पंजाब में नथो उभिरे, KP में नथो उभिरे, बलोचिस्तान में नथो उभिरे, बार बार सिंध में छो थो उभिरे? इन जे पोयां असुल मक़सदु मुस्तक़िल आबादी खे वेढ़ाए रखण जो आहे। असांखे हाणे इन ॼार मां निकिरणो आहे। इन्हनि जेको आहे जेके बि साज़िशी ॼार विछाइजनि था, कॾहिं कॾहिं जेको आहे हाणे जीअं ताज़ो MQM सां हिननि जो मुआइदो कयो आहे, भई MQM अॻे त पावर हुई, अॻे त हक़ीक़तनि 85 खां वठी उहा रिप्रेज़ेंट करे पई मुहाजिर आबादीअ खे। अॼोकी MQM त हिकिड़ो नंढिड़ो ग्रुप आहे, उहो ख़ुदि हिकिड़ो मुहताज आहे, उहा जहिड़ी हिकिड़ी क्यू लीग आहे, उहा त कंहिंजी बि नुमाइंदगी नथी करे। पोइ बि उनखे एॾी अहमियत ॾियणु जो उन ते नवाज़ लीग बि सहियूं करे, उन ते फज़लुर रहमान बि सहियूं करे, उन ते अख्तर मेंगल बि सहियूं करे मुआइदे ते, त इहा हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट जी एजेंडा हिकिड़ी वधाए थो वञे। असांखे जेको करणु घुरिजे, जेके बि सिंध जूं क़ौम परस्त तरक़ी पसंदि पार्टियूं उन्हनि खे इन तज़ादनि में पवण जे बदिरां अवाम दोस्त अवाम दुश्मन, सिंध दोस्त सिंध दुश्मन, इन्हनि एजेंडाउनि खे ऐं डर्टी पॉलिटिक्स गुड पॉलिटिक्स इन एजेंडा खे खणी अचणु खपे। त अॼु सिंध में जेके चूंडूं थियनि थियूं, असां हुननि जे ॼार में फासण जे बदिरां जेका बि असांजो वित वस आहे, जेतिरा बि असांजा ईमानदार सुठा सिंध दोस्त अवाम दोस्त उमेदवार बीठा आहिनि, असां ताक़तवर कोशिशि कयूं त उहे वधि खां वधि खटी अचनि। असांखे हुननि जे ॼार में न फासणु खपे। असांखे पंहिंजी एजेंडा तहत अॼु सॼी सिंध में SUP जा बि 500 खनि उमेदवार बीठा आहिनि, ॿिया बि बीठा आहिनि, मिडिल क्लास जा हक़ीक़ी नुमाइंदा ॿिया बि केतिरा बीठा आहिनि। असांखे हिन ॼार में फासण बदिरां बाकिरदार बावसूल सिंध दोस्त ईमानदार क़यादत खे चूंडे आणणु खपे, जीअं उहा मुस्तक़बिल जी नेशनल क़यादत में बि तब्दील। ठीकु आहे जगदीश आहूजा साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर अयूब शेख साहब, इंतिहाई मुख़्तसर जे करे अवां सम्झाए सघो ॿिटे मकानी निज़ाम जूं ॻाल्हियूं हिकु भेरो ॿीहर हलनि थियूं, ज़रियनि इहा दावा आहे त पीपल्स पार्टी क़यादत शायदि इन ते गौर फ़िकुर करणु शुरू करे छॾियो आहे। जेकॾहिं इहा कोशिशि हिकु भेरो ॿीहर थिए पई, जेका माज़ीअ में बि थींदी रही आहे, पोइ इन जा मजमूई असर कीअं पिया ॾिसो? ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे वजूद ते इन जा केतिरा असर पवंदा? सिंध मां इन जो कहिड़ो रद्द अमल साम्हूं ईंदो? जेकॾहिं इहा ॻाल्हि सही आहे त पोइ मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त अदालतुनि खे जेका एप्लीकेशन वञे थी त लोकल बॉडीज़ जूं चूंडूं मुलतवी थियनि, इन जो मतिलबु आहे त MQM ऐं पीपल्स पार्टी ही इन ड्रिज में रहंदियूं त जेकॾहिं इन क़िस्म जो ॿिठो मकानी निज़ाम अचे थो त चूंडुनि में असांजो तमामु घणो नुक़सानु थी सघे थो। इन करे फौरी तौरु वॾियुनि चूंडुनि खां वरी नंढियूं चूंडूं मुलतवी थियनि, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो बि थी सघे थो त सिंध जे ॿिनि शहरनि कराची ऐं हैदराबाद खां सवाइ बाक़ी समूरनि हंधनि ते चूंडूं थी वञनि ऐं बाक़ी हंधनि ते न थियनि, इहो हिकिड़ो ऑप्शन बि रखणु खपे। हाणे अचूं था असरनि ते। असर ही थींदा त इन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा डिस्क्रेडिट थी वेंदी पाकिस्तान जी पॉलिटिक्स में, उनजो तमामु वॾो नुक़सानु थींदो सिंध जे पॉलिटिक्स में, ऐं उन जी लीडरशिप ते तमामु घणा सुवाल उथंदा त फलाणे 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 लीडरनि जे करे फलाणी आफ़तूं सिंध ते पवनि थियूं। जी डॉक्टर साहब, इन करे फलाणी ॻाल्हियूं जेके आहिनि उहे जेसिताईं पीपल्स पार्टी। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच। नसीर मेमन साहब, अवां जी वॾी महिरबानी। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच। जगदीश आहूजा साहब, अवां कमेंट कयो, अवां जी महिरबानी। अमर सिंधु साहिबा, डॉक्टर रफ़ीक चांडो साहब, थैंक यू सो मच, अवां कमेंट कयो। नाज़रीन, सिंध जो केस आहे मकानी निज़ाम ऐं मकानी इदारनि जूं जेकी चूंडूं आहिनि, इन मामले ते असां ॻाल्हि ॿोल कई। पैनलिस्ट जेको आहे इन ते मुख़्तलिफ़ जेका आहे राय ॾिनी आहे, तज़ियो जेको आहे अवां जी ख़िदमत में पेश कयोसीं। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।